कुंभ रिपोर्ट शाहिद मंगी अवामी प्रेस क्लब सदाई अवाम जे मसलन के उजागर करे पंहिंजो आईनी हक अदा कयो आहे। सीनियर सहाफ़ी बेबाक बहादुर सदर न्याज़ सोलंकी प्रेस क्लब में मेंबरशिप की दरख्वास्त कबूल करने ते दिल जी गहराइन सां शुक्रियो अदा कयां थी समाज सुधारक सनम राज पर। रिपोर्ट मूजिब सिंध के नाले वाले सियासी समाजी शख्सियत मैडम सनम राज पर अवामी प्रेस क्लब कुंभ की सदर के मेंबरशिप की दरख्वास्त दी, जंहिं बाद सदर नाज़ सोलंकी कबूल करे वरिती। उन मौके ते सदर नाज़ सोलंकी सैयद ज़वार हुसैन शाह प्रेस क्लब जी सिथ शामिल थियण ते मुबारकबाद ॾींदे चयो त अवामी प्रेस क्लब कुंभ रजिस्टर्ड इदारो आहे जंहिंमें तव्हां खां पहिरियां बि सिंध जूं नाले वारियूं न्याणियूं बहैसियत कलम धणी कम करे रहियूं आहिनि, जेको असां लाइ वॾो एज़ाज़ आहे। अवामी प्रेस क्लब जे सहाफ़ी अली नो सुहाग चयो त हिन वक़्त जिते आम मर्द इंसानी हक़नि जे लाइ जंग विड़ी रहिया आहिनि, उते औरत बि पंहिंजे हक़नि समेत आम माण्हुनि जे हक़नि जी जंग पई विढ़नि। जॾहिं त अवामी प्रेस क्लब में ताज़ो मेंबर थींदड़ समाज सुधारक सियासी समाजी शख्सियत मैडम सनम राज पर अवामी प्रेस क्लब जे सदर नाज़ सोलंकी समेत ॿियनि सहाफ़ियुनि जो शुक्रियो अदा कंदे चयो त अवामी प्रेस क्लब सदाई अवाम जे मसइलनि खे उजागर करे पंहिंजो आईनी हक़ अदा कयो आहे। सीनियर सहाफ़ी बेबाक बहादुर सदर नाज़ सोलंकी प्रेस क्लब में मेंबरशिप की दरख्वास्त कबूल करने ते दिल जी गहराइन सां शुक्रियो अदा कयां थी, जॾहिं वाइदो कयां थी त अवामी प्रेस क्लब जे आइन ते मुकमल अमल कंदसि ऐं अवाम सां थींदड़ ज़्यादतियुनि ते को बि कंप्रोमाइज़ न कंदसि। जॾहिं त सिटी प्रेस क्लब जो सदर सैयद ज़वार शाह, नायब सदर असद अली वसाण, समाज सुधारक मुजाहिद हुसैन वसाण, शाहनवाज सरकी पिणु मौजूद हुआ। सब खां पहिरियां अस्सलाम वालेकुम ऐं शुक्रगुज़ार आहियां अवामी प्रेस क्लब जे प्रेसिडेंट अदा नाज़ सोलंकी जी, जंहिं मूंखे मक़सद मेंबरशिप ॾिनी ऐं तमामु घणी थोराइती आहियां। जीअं त अॼु असांजे अवामी प्रेस क्लब में अदी सनम राजपुर साहब आई आहे, जीअं त अॻु में असांजी भेण जेका डॉक्टर आहे उहा बि अमीदा राजपुर आहे मेंबर आहे। असांजी हींअर असां अदी खे मेंबरशिप ॾिनी आहे ऐं अदी ला पढ़ियो आहे पूरो जेको हिन कानून आहे, ऐं असांखे तमामु ख़ुशी थी आहे इन जे करे त अदी हिकिड़ो पढ़ियल लिखियल आहे ऐं हमेशह